दादू मामा खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर है, पुलिस नंढी जमात में शादी नाकाम पढ़ाइण बाद हिरासत में वरतल नींगरी ऐं नौजवान खे अदालत में पेश करे छॾियो आहे। ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। अहम ख़बर है, अदालत नींगरी सुमेरा खे बयान ॿुधण बाद वालिदेन हवाले करे छॾियो आहे। हिरासत हेठि नौजवान 12 ॾींहंनि जी जुडिशियल रिमांड ते जेल हवाले आहे। अवां खे आगाही ॾींदा हलूं। अहम ख़बर है, दादू मां पुलिस नंढी जमात में शादी नाकाम बणाइण बाद हिरासत में वरतल नींगरी ऐं नौजवान खे अदालत में पेश करे छॾियो आहे। अदालत नींगरी सुमेरा खे बयान ॿुधण बाद वालिदेन हवाले करे छॾियो आहे। हिरासत हेठि नौजवान 12 ॾींहंनि जी जुडिशियल रिमांड ते जेल हवाले कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। दादू मां तारिक निगारी खां। जी तारिक, अपडेट कजो। जी गुज़िरियल ॾींहुं दादू शहर जी जमाली कॉलोनी मां बाज़ियाब करायल 12 सालनि जी नीगरी सुमेरा सोलंकी ऐं उन सां गॾु गिरफ़्तार कयल जवाबदार वज़ीर निगारी खे दादू जे जेको आहे सो सिविल जज मोहम्मद असलम कलोड़ो जी अदालत में पेश कयो वियो। अदालत में नीगरी पारां जेको आहे सो इहो बयानु ॾिनो वियो त जवाबदार वज़ीर निगारी खेसि जेको आहे सो बहाने सां अगवा करे पंहिंजे घर वठी वियो। हिन चयो त हूअ पंहिंजे वालिदा सां गॾु वञण थी चाहे। अदालत नींगरी खे संदसि वालिदा हवाले करे जवाबदार वसीम निगारी खे जेको आहे सो 12 ॾींहं जे रिमांड ते डिस्ट्रिक्ट जेल दादू मोकिले छॾियो आहे। महिरबानी अवां जी आगाह करण लाइ।